नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जियां शिकारपुर में भी आम वाइपे जे शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। इन हवाले से रिपोर्ट करे रहा है अतीक दुक्कड़। सजी सिंध जियां शिकारपुर में भी खीर मुर्गी और फ्रूट जा अघ आसमान से ॻाल्हियूं करे रहा आहिनि। खीर 110 रुपए का 120 रुपया विक्रो कयो पियो वञे। मुर्गी 420 रुपया, फ्रूट में नारंगियूं 100 रुपया, चकूं 150 रुपयो और केला 80 रुपया डजन विक्रो कया पिया वञनि। इन हवाले से शहरन आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त महंगाई इंतहाई अवाम के बर्दाश्त को चढ़ी चुकी है। तव्हां ॾिसो त मुर्गीअ जो रेट ग़रीब जे खाइण खां दूर थी वियो आहे। हाणे माना पेट ते लाला अची विया आहिनि। जो तारीख़ जे बुलंद तरीन जेका सतह है उन ते मुर्गीअ जो रेट तो हले 400 को मथे तो हले। फ्रूट ॾिसो ग़रीब जे पहुच को ॿाहिरि आहे। ग़रीब माण्हू त छड़ो हुनखे सिंघी सघे थो, खाइण खां त उहा ॻाल्हि चढ़ी वई आहे। 420 रुपया मुर्गी आहे, फ्रूट महांगो आहे, हर शइ महांगी आहे साईं। ग़रीब माण्हू वञे काॾे कमाईंदा 200 रुपया, ख़र्च हेॾा आवाम असां काॾे वञूं। असां अपील था कयूं कामरनि खे, चङे मुड़ुसनि खे, मिनिस्टरनि खे ख़ुदा राय असांजी सार संभाल आहिनि। हुकुमरान अंधा ॿोड़ा गूंगा थी विया आहिनि। उन्हनि जे साम्हूं ॿकारणो बेकार ऐं बेसूतो नज़र अचे। रोज़ बरोज़ मुर्गी महांगी पई थींदी वञे। आम गोश्त खां मुर्गी महांगी थी वई, जेका ग़रीब कंहिं न कंहिं तरीक़े सां ख़रीद करे गोश्त जो को मज़ो वठंदा हुआ, ज़ाहिर आहे त हाणे उहा बि उन्हनि जे पहुच खां ॿाहिरि पई थी। काई ख़बर ई नथी पए। रोज़ नओं रेट आहे, नई ॻाल्हि आहे, नओं रेट आहे। जंहिं बि दुकान वारे ॾे वञो, चाहे मुर्गीअ वारे ॾे वञो, बकाल के दुकान वारे ॾे वञो, खीर वारे ॾे वञो, रोज़ कॾहिं 10 रुपया था वधनि, कॾहिं 20 रुपया था वधनि। हिते सम्झ में नथो अचे, काई ख़बर ई नथी पए। हिते फिल फॉर लॻो पियो आहे, जीअं वणे तीअं करे, कोई चवण वारो कंहिंखे न आहे। एक्शन खणणु घुरिजे हुकूमत खे इन्हनि जे लाइ, ज़ख़ीरा अंदोज़नि जे लाइ, जेके ग़रीबनि खे अप्रोच नथा कराए सघनि। असां शिकारपुर वासी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन जो इहो चवणु आहे जेके खीर मुर्गी ऐं फ्रूट जा जेके अघ आहिनि उन्हनि में क़ीमत में इज़ाफ़ो कयो वियो आहे। ऐं इन जे हवाले सां शिकारपुर में जेके मार्केट कमेटी वारा आहिनि उन्हनि जो रोल असांखे किथे नज़र नथो अचे। इन्हनि सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार खां जेका आहे उहा मुतालबो कयो आहे त जेके इहे खाधे पीते जा जेके अघ आहिनि उन्हनि में लाथ कई वञे त जीअं आम माण्हू खाई पी सघे। कैमरामैन दीदा सां गॾु अतीक दुक्कड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।